ॼामशोरी कुछ वक़्त अॻु ॻोठ वॾा छछर में बेदर्दी सां क़तल थियल वज़ीरान छछर जे खून सां इंसाफ़ लाइ सोशल मीडिया ते आवाज़ उथारण तां थियल जरॻे वारो मामलो SSP ॼामशोरी पारान जोड़ियल टरुकनी जांच कमेटी जरॻो कंदड़ वारिस माछी मुतासिर नौजवान जावेद छछर ऐं ॿियनि खे तलब करे बयान रिकॉर्ड करे वरितो। जॾहिं त मुतासिर नौजवान जावेद छछर जो चवणु हो त को बि जरॻो न थियो आहे। इलियास छछर ऐं असां विच में ॿियूं रंजिशूं हुयूं जिन खे ख़तमु कयो वियो आहे। जॾहिं त फ़ैसिलो कंदड़ वॾेरे वारिस माछी जो चवणु हो त आउं पंहिंजे राज जो चङो मुड़ुसु आहियां। इलियास छछर ऐं जावेद छछर वारनि विच में रंजिशूं हुयूं जिन खे ख़तमु कयो वियो आहे, जंहिंमें वज़ीरान जो को बि ज़िक्र न थियो आहे। जॾहिं त जांच कमेटी अॻवान शबीर सरकी जो चवणु हो त जांच करे रहिया आहियूं, जरॻे बाबति के बि अॻभरायूं न थियूं आहिनि, न ई जरॻे जा के सबूत मिलिया आहिनि। जॾहिं त बेदर्दी सां क़तल थियल वज़ीरान छछर जे वालिद गुल मोहम्मद छछर जो चवणु हो त जावेद छछर मुंहिंजो न्याणी वज़ीरान छछर जे वाक़े ते सोशल मीडिया ते आवाज़ु उथारियो, जंहिंखे दॿाइण जी कोशिशि कई वई। केस तां हथ खणण लाइ हिन वक़्त बि धमकियूं मिली रहियूं आहिनि, पर पोइ ते न हटंदुसि।